उथर जीवारी प्यारी अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शामिल हिंगोर जो। हीअ मंज़र आहे अछरे थर जे भेटनि जो जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो। इहे वॾा वॾा दरा, इहे वारीअ जा दरा जेके तव्हांखे हिन वक़्तु अच्छा ॾिसण में अची रहिया आहिनि, पर जॾहिं बरसाति पवंदी आहे तॾहिं ही दरा सावा थी पवंदा आहिनि। हिते गाह, कुदरती गाह फुटंदो आहे जेको हिते जे माण्हुनि जे ऐं माल जे लाइ चारो थी पवंदो आहे। ऐं जेकॾहिं बरसाति न पवंदी आहे, ॾुखार पवंदो आहे, त हिते जे माण्हुनि जे लाइ वॾी मुश्किलात पैदा थी वेंदी आहे। जे बरसाति पवंदी आहे त हिते जा माण्हू ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि ऐं पंहिंजी जेॾां ई नज़र फिराईंदा उते हर पासे तव्हांखे वॾा वॾा दरा वारी जा नज़र ईंदा। ऐं हिते जे हिन वक़्तु जेको माल जो चारो आहे उहो आहे ख़बरनि मंझि पेरूं ऐं कंडियुनि मंझि सिङरियूं। हीअ आहिनि मुंहिंजे सफ़र जा साथी महरम अली हिंगोर जो ऐं आलिशेर दर्स ऐं नानो सुलेमान, जेके ई मूंसां गॾु हुआ। हाणे असांजो सफ़र पंहिंजे ॻोठ ॾे आहे वापसी। हीउ ॻोठ आहे खारकी गजू जो ॻोठ आहे, गजुनि जो खारकी में, जिते असां पंहिंजी गाॾियूं बीहारियूं हुयूं। शायदि हीउ रोड जो आख़िरी हिसो आहे। हिन खां अॻिते असीं हलंदासीं वापसि ॻोठ ऐं उन मंझि तव्हांखे ॾेखारींदासीं लूण जी खाण ईंदी, उन खां पोइ पाणी जूं डंडूं जेके दरनि जे विच में हूंदियूं। हिकु सफ़र मोटरसाइकिल ते, ॿियो हवा तेज़ लॻी रही आहे, उन करे थोरो गाॾी करण मंझि मुश्किलात अची रही आहे, पर उन हूंदे बि वापसि लाज़मी वञिणो आहे पंहिंजे मागनि ॾांहुं। हीअ तपल वारी ऐं गरम हवाऊं ॾाढियूं ॾुखियूं लॻंदियूं आहिनि।
रोड जे ॿिन्ही पासे तव्हांखे सिर्फ़ु दर ई दरा नज़र ईंदा ऐं सुकल अख जेके हिन वक़्तु बरसाति जे न हुजण जे करे कुमटिजी विया आहिनि। रोड जी हालत तव्हां पाण ॾिसी सघो था कहिड़ी आहे। बरसाति जे टाइम ते हिते घुमण जो मज़ो ई पंहिंजो आहे। जॾहिं बरसाति पवंदी त हर पासे हरियाली हूंदी ऐं सावक हूंदी। हिन खां पोइ ॻोठ ईंदो बांदो, उनजो बि तव्हांखे कुझु झलक ॾेखारींदासूं। हीअ हाणे बांदे जो ॻोठ अची वियो आहे। हाणे तव्हां हिन मंझि हिकु मदद जहिड़ी ॻाल्हि आहे त हिन मंझि हेठि हिकु वॾो मैदान आहे जेको पको आहे। जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो गाॾीअ सां हेठि लाथी आहे, जो मैदान पको आहे, बाक़ाइदे मिटी आहे। टियों तरफ़ हिन जे वारीअ जा दरा आहिनि ऐं विच मंझि मिटी आहे, बाक़ाइदे कलर पको आहे। तक़रीबन सुठो टुकड़ो आहे, विच में गोलाई मंझि आहे। रोड टुटल हुओ, उन्हनि जे करे असां गाॾियुनि खे हिन जे हेठि पके वारे पासे लाथोसीं। वधीक तव्हां हिन वीडियो मंझि ई ॾिसी सघो था। ॾिसो कहिड़ी न पकी ज़मीन आहे। हीअ कुदरत जो हिकु कशमो आहे जेको विच मंझि मिटी पकी ऐं पासनि मंझि वारी जे दरा। जॾहिं बस चवंदा आहिनि त जॾहिं बरसाति पवंदी आहे त हिन में रुॻो ई पाणी पाणी हूंदो आहे, सॼो ई पाणी सां भरिजी वेंदो आहे। बाक़ाइदे हिकु ढंढ जो ॾेख ईंदो आहे। जहिड़ी गाॾी खाईंदे असांखे रोड ते मज़ो न ॾिनो, ओड़ो हिन जॻह ते गाॾी खणण में बिल्कुलु आसानी थी। हाणे वापसि रोड ते चढ़ंदासीं। रोड ते वरी उहे सूर, उहे खॾा। हाणे हिन खां पोइ ईंदी लूण वारी ढंढ, जेका तव्हांखे कुझु झलक ॾेखारींदासीं। इंशाअल्लाह कोशिशि रहंदी त लूण जी ढंढ जे हवाले सां तव्हांखे अलॻि वीडियो ठाहे रखूं। असांजे चैनल सां जुड़िया रहंदा, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, गॾु हूंदा त जीअं असीं इंशाअल्लाह बरसातुनि जे टाइम ते तव्हांखे ही बहितरीनु मंज़र ॾेखारींदा रहंदासीं। हीअ जॻह पासे मंझि अच्छे इहा ॾिसण में अची रही आहे। इहा आहे लूण जी खाण, हिकु वॾी ढंढ। हिन मज़ा लूणु निकिरंदो आहे जेको वॾनि वॾनि शहरनि मंझि सप्लाए थींदो आहे। जॾहिं बि हथूं या खेपरे अचणु थिए त लाज़मी हिन ढंढ जो चकर लॻाइजो। तक़रीबन मां हथूं खां 15 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे, 15-20 किलोमीटर थी वेंदी शक में। हथूं खां खेपरो 9 किलोमीटर आहे। उनखां पोइ घोट जखरो खान मुंहिंजो लालू मोर 6-7-8 किलोमीटर उहो आहे। उनखां पोइ 6-7-8 किलोमीटर इहा आहे, 15-20-25 किलोमीटर थी वेंदी।
ये साम्हूं टकूं बीठियूं आहिनि। इहे लूणु खणी अॻिते हिन खां पोइ धिको जेको ईंदो लूण जो उते लाहींदियूं। उतां खां पोइ वॾनि टेलनि में इहे लूणु वॾनि शहरनि में सप्लाई थींदो। हिन चढ़ाईअ मंझि कुझु वारी अची वई, उन जे करे मार साथी खां गाॾी बंदि थी वई। असांखे बि लहिणो पियो, छो त वारी मंझि गाॾी हलाइण थोरी मुश्किल हूंदी आहे। धकु आहे त को वॾो नुक़सानु न थींदो, छो त वारी आहे। ख़ैर को पथर न हुजे, बाक़ी ॿियो ख़ैर आहे। हीअ चढ़ाई बहितरीनु आहे, हीउ मंज़र बि सुठो आहे। साम्हूं बि चढ़ाई, उन जे साम्हूं बि चढ़ाई, ॿिन्ही पासे चढ़ाई आहे। विच मंझि गाॾी ईंदे वेंदे ॿिन्ही पासे चढ़ाई आहे। हिन चढ़ाईअ खां साम्हूं चढ़ाई जेका ॾिसो पिया, लहंदे खां मथे चढ़ाई, इन खां हेठि ॿ डलूं मिलंदियूं, जेके तव्हांखे दरनि जे विच मंझि पाणी हूंदो उन्हनि जे में, उहो पाणी खारो आहे। इहो धिको आहे जिते उहो तव्हां टकूं लूणु खणी डंड मंझा खाण मंझा खणी अची हिते लाहींदियूं। हितां खां वॾा टेला ईंदा जेके उन्हनि खे अॻिते शहरनि मंझि सप्लाई कंदा। इहे डंडूं तव्हांखे ॾिसण में अची रहियूं आहिनि। इहे पाणीअ जूं इहे ॿिन्ही पासे डंडूं आहिनि, जेके उत्तर पासे जेका डंड आहे उहा वॾी आहे। हीअ मंज़र तमामु बहितरीनु आहे। हिते काफ़ी डंडूं आहिनि, तक़रीबन मंझि हर दरो लहंदा उन जे हेठां तव्हांखे डंड मिलंदी पाणीअ जी। माशाल्लाह वॾियूं डंडूं आहिनि। उन्हनि जे बारे में अलॻि तव्हांखे वीडियो इंशाल्लाह ठाहे ॾेखारींदासीं, हर हिक जी अलॻि अलॻि डंड जी। हिकु इहा हिन पासे आहे, इहा ॾिसो पिया, इहा आहे वरी हुन पासे आहे, इहा आहे वॾी डंड आहे। हीअ त रोड जे ॿाहिरि मज़ा पिया वञूं, उनजे करे ॾिसण में परी पासे वारी जेका आहे उहा सही नथी अचे। इहा हाणे ॾिसो, हीअ वरी विच में ठहिया इहे बहितरीनु। हिन खां अॻिते वरी इहा मोरल वारी डंड आहे, इहा माशाल्लाह बहितरीनु डंड आहे। उन जा बि मंज़र ॾिसण मज़ा ई आहिनि। इहे पोइ पासे वारनि इहा मोरल जी डंड आहे, ऐं माशाल्लाह बहितरीनु डंड आहे। हिन जे पासनि मंझि इहा इहा वारी जा दर आहिनि। हाणे असांजो सफ़र अॻिते बाखरे जी हिन खां पोइ फ़कीराबाद स्कूल ईंदो, जो फ़कीराबाद ईंदो, फ़कीराबाद खां पोइ बाखरे जी जो।
ये मोरला जी डंड ही आहे उन डंड सां लिंक आहे ऐं ॾिस केतिरी वॾी आहे ख़ूबसूरत लॻी रही आहे बहितरीनु मंज़र आहे हीअ रोड जे पासे मंझि ई आहे माशाअल्लाह अलाह साईं जी कुदरत ॾिस पासनि मंझि वारी भेटूं वॾी वॾा दरा विच मंझि पाणी रोड जी हालत थोरी बुरी आहे पोयां रोड टुटंदा आहिनि अॻिते रोड न ठहंदा आहिनि वाह ये मुंहिंजे सफ़र जो साथी मुंहिंजो ड्राइवर अलीशेर दर्स तव्हां वेंदे हुनखे चयो त मूं चयो त आउं गाॾी खाईंदुसि ऐं ईंदे तव्हां खाईंदा छो त ईंदे मूंखे हिकु शॉर्ट वीडियो ठाहिणी आहे हुनजे करे हिनखे ॾिनी ये फ़कीराबाद आहे हिते ये स्कूल आहे सेफ ॿारनि जो जिते हिते ॿारनि खे बिल्कुलु फ्री पढ़ायो वेंदो आहे हीअ वॾी ख़ुशकिस्मती आहे जो हिते सेफ ॿारनि स्कूल ॾिनो जेको हिते थर जे माण्हुनि खे सहूलियत मुहैया थी सरकारी जेके स्कूल आहिनि उन्हनि मंझि त हिकु टीचर लभनि कोन ॿियो वरी पढ़ाई बि कोन्हे यह है बाखरेची स्टॉप बाखरेची शहर नंढड़ो बाखरेची शहर आहे जेको ॻोठ जो आहे हिन खां अॻिते असांजो सफ़र हाणे पंहिंजे ॻोठ ॾे हिन खां अॻिते हिकु ॿियो ॻोठ स्कूल ईंदो सेफ ॿारनि जो जंहिं मंझि जेको स्कूल ॻोठ जखरो ख़ान जो थर पब्लिक स्कूल उहो बि सेफ ॿारनि ॾिनो आहे हुन में बहितरीनु पढ़ाई आहे माशाअल्लाह हिते जा अवाम लाइ हिकु बहितरीनु सहूलियत आहे सेफ वारा बहितरीनु कमु करे रहिया आहिनि रोडनि जी हालत तव्हां पाण ॾिसो पिया इहो इदारो आहे सेफ वारनि जो इहो साम्हूं ॾिसो पिया इहा बिल्डिंग इहो जखरो ख़ान जो थर पब्लिक स्कूल जंहिं मंझि पहिरीं खां 6वीं खां मैट्रिक ताईं पढ़ायो वेंदो आहे ॿारनि खे ऐं हिते इहा सहूलियत गाॾी जी बि आहे जेका ॿारनि खे पाण खणंदी आहे पंहिंजे दुआउनि में यादि रखंदा जेकॾहिं अहिड़ियूं वीडियो ॾिसणु चाहींदा त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो जेकॾहिं पसंदि अचे त लाइक कंदा इंशाल्लाह असांजी कोशिशि रहंदी तव्हांखे बहितरीनु नमूने सां वीडियो ॾेखारियूं सुठियूं वीडियो जेके थर जे हवाले सां सही आहे पंहिंजो असांजो ॻोठ जखरो ख़ान जो हिन खां अॻिते तव्हांखे शहर ॻोठ गाज़ी ख़ान जो ईंदो हुन खां पोइ स्कूल ईंदो हथों को शहर ईंदो